ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 6/3/2024। सत मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हांजी हाणे वानप्रस्थ अवस्था आहे। श्री जी तव्हांखे वाणी खां परे घर हलणो आहे, इन करे यादि में रही करे पावन ठहो। प्रश्न: ऊची मंज़िल ते पहुचण लाइ कंहिं ॻाल्हि जी संभाल ज़रूरु रखणी आहे? उत्तर: अखियुनि जी संभाल करो। इहे ई ॾाढो धोखेबाज़ आहिनि। क्रिमिनल अखियूं ॾाढो नुक़सानु कंदियूं आहिनि। हिन करे जेतिरो थी सघे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। भाउ जी दृष्टि जो अभ्यास करो। सवेरे सवेरे उथी एकांत में वेही पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करो। एकांत में वेही करे पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करो। भॻवान जो हुकुम मीठे बच्चे का महाशत्रु। ओम शांति। मिठी मिठी रूहानी ॿार इहे त सम्झी विया आहिनि, छो जो हिते सम्झण वारा ई अची सघंदा आहिनि। हिते कोई मनुष्य न पढ़ाईंदो आहिनि, इहे त भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। भॻवान जी बि पहचान खपे। नाम केतिरो वॾो आहे भॻवानु। ॿिया चई ॾींदा आहिनि कि उहो नाम रूप खां न्यारो आहे। हाणे आहे बि जीअं प्रैक्टिकल में न्यारो। एतिरी नंढी सी बिंदी चईंदा बि आहिनि आत्मा स्टार आहे। जीअं उहा सितारा नंढा त न आहिनि, उहा आत्मा स्टार त सच नंढी आहे। बाप बि नंढो आहे। आत्मा त सदा पवित्र आहे। उन्हनि जी महिमा बि आहे न, ज्ञान जो सागर, सुख जो सागर। हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। बाबा चवंदा आहिनि ज्ञान जो सागर, सुख जो सागर। हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। मुख्य ॻाल्हि आहे ही पावन ठहिण जी। विकार ते ई झगड़ो थींदो आहे। पावन ठहिण लाइ पतित पावन खे सॾु कंदा आहिनि त ज़रूरु पावन ठहिणो पए न। हिन में मुंझणो न आहे। बाबा चवंदा आहिनि हिते विकार ते ई झगड़ो थींदो आहे हिन दुनिया में। त पावन ठहिण लाइ पतित पावन खे सॾु कंदा आहिनि त ज़रूरु पावन ठाहिणो पए। हिन में मुंझण जी त कोई ॻाल्हि कोन्हे। बाबा आया ई आहिनि असांखे पावन ठाहिण। जो कुझु पास थियो, विघ्न आदि पिया, नई ॻाल्हि न आहे। अबलाइन ते अत्याचार थियणो ई आहे। ॿिया सत्संगनि में इहा ॻाल्हि न हूंदी आहे। किथे बि हंगामो न हूंदो आहे। हिते हंगामो ख़ासि कंहिं ॻाल्हि ते आहे, पावन ठहिण में। विकार ते पाप पावन ठाहिण ईंदा आहिनि त केतिरो हंगामो थींदो आहे न। बाप वेही पढ़ाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां ईंदो बि आहियां वानप्रस्थ अवस्था में। ब्रह्मा बाबा जी वानप्रस्थ अवस्था में ईंदो आहे। वानप्रस्थ अवस्था जो क़ाइदो बि हितां खां ई शुरू थी वियो आहे। त वानप्रस्थ अवस्था वारा ज़रूरु वानप्रस्थ में ई रहंदा न। वाणी खां परे वञण लाइ बाप खे पूरो यादि करे पवित्र ठहिणो। परम धाम में असां कॾहिं हली सघंदासीं जॾहिं असां बाप खे पूरो यादि करे पवित्र ठहींदासीं। पवित्र ठहिण जो तरीक़ो त हिकु ई आहे, बाप खे यादि करणु या त पोइ सजा खाए करे वञणु। वापसि वञिणो त पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। वञिणो त सभिनि खे आहे, 2-4 खे त न वञिणो आहे न। सॼी पतित दुनिया खे बदिली थियणो ई आहे। सॼी पतित दुनिया में जो पतित आत्मायूं आहिनि उहे पावन ठही मथे हली वेंदियूं। पोइ तत्व बि हिते पावन ठही वेंदा। हिन ड्रामा जो कंहिंखे बि पतो ई न आहे। सत्य खां वठी करे इहे ड्रामो जो चक्कर हलंदो ई ईंदो आहे। बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो ऐं पावन बि ज़रूरु ठहिणो आहे। तॾहिं ई तव्हां शांतीधाम सुखधाम में अची सघंदा। गायन बि आहे न, गति सदगति दाता हिकु ई आहे। सतयुग में ॾाढा थोरा हूंदा आहिनि ऐं पवित्र बि हूंदा आहिनि। कलयुग में अनेक धर्म ऐं अपवित्रता थी वेंदी आहे। सतयुग में थोरा माण्हू लेकिन पवित्र। कलयुग में अनेक माण्हू त अपवित्रता आहे। अपवित्रता बि आहे, अनेक धर्म बि आहिनि, अनेक माण्हू बि आहिनि। इहे त सहज ॻाल्हि आहे ऐं बाप पहिरियों खां ई ॿुधाए ॾींदा आहिनि। बाप त ॼाणंदा आहिनि कि हंगामो ज़रूरु थींदो। न ॼाणण त युक्तियूं न ॼाणनि
त युक्तियूं छो रचनि की चिठी खणी अचो। अगरि बाबा खे न पतो हुजे हा की हंगामो थींदो त इहे छो चवनि हा की चिठी खणी अचो की असांखे ज्ञान अमृत पीअणु वञिणो आहे। ॼाणंदा आहिनि इहे झगड़े जी बि ड्रामा में नूंद आहे। आश्चर्यवत सुठी तरह पहचाने करे ज्ञान वठंदा आहिनि, ॿियनि खे बि ज्ञान ॾींदा आहिनि। पोइ बि ओहो माया उन्हनि खे तव्हां पंहिंजी तरफ़ खीचे वठंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि की मां ॼाणंदो आहियां की हिन ते लड़ाई झगड़ो थींदो त चिठी वठी अचो। न त माण्हू चवंदा न असांजे हिनखे वठी आहे, हीअं करे आहे, त चिठी वठी अचो की असांखे ज्ञान अमृत पीअणु वञिणो आहे। बाबा चवंदा आहिनि इहे बि ड्रामा में नूंद आहे। छा नूंद आहे? लड़ाई झगड़ो थियण बि ड्रामा में नूंद आहे। आश्चर्यवत सुठी रीति बाबा खे पहचाने बि वठंदा आहिनि, ज्ञान बि वठंदा आहिनि, ॿियनि खे बि ज्ञान ॾींदा आहिनि। पोइ माया उन्हनि खे पंहिंजी तरफ़ खीचे वठंदी आहे। इहे सभु ड्रामा में नूंद आहे। बाबा चवनि था हिन भावी खे टाले न सघंदा आहिनि। मनुष्य सिर्फ़ु अक्षर चई ॾींदा आहिनि परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। ॿार इहे ॾाढी ऊची पढ़ाई आहे। बाबा चवंदा आहिनि ॿार इहे ॾाढी ऊची पढ़ाई आहे। अखियूं अहिड़ो धोखेबाज़ आहिनि की ॻाल्हि न पुछो। तमो प्रधान दुनिया आहे न, कॉलेजनि में बि ॾाढा ख़राबु थी पईंदा आहिनि। विलायत जी त ॻाल्हि ई न पुछो। सत्युग में हीअं ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। उहे माण्हू चई ॾींदा आहिनि सत्युग खे लाखों वर्ष थिया आहिनि। बाप चवंदा आहिनि कल्ह तव्हांखे राज्य भाग्य ॾेई करे वियो हुयमि, सभु कुझु गवाए छॾियो। लौकिक में बि बाप चवंदा आहिनि एतिरी तव्हांखे मिल्कियत ॾिनी, सभु गवाए छॾियो। अहिड़ा ॿार बि निकिरी पवंदा आहिनि जो धक सां मिल्कियत खे उड़ाए ॾींदा आहिनि। बेहद जो बाप बि चवंदा आहिनि मां तव्हांखे केतिरो धन ॾेई करे वियमि, तव्हांखे केतिरो लाइक़ु विश्व जो मालिक ठाहियो हुयो। हाणे ड्रामा अनुसार तव्हांजो ॾिसो छा हाल थी वियो आहे। तव्हां उहो ई मुंहिंजा ॿार आहियो न, केतिरा तव्हांखे धनवान ठातो हुयो। बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक ठातो हुई न। इहा बेहद जी ॻाल्हि जो तव्हां सम्झाईंदा आहियो, इहा बेहद जी ॻाल्हि आहे जो बाबा असांखे सम्झायो अथई ऐं असां बि ॿियनि खे सम्झाईंदा आहियूं। हिकु कहानी आहे न, रोज़ु चईंदो हुयो शेर आयो परंतु शेर आयो ई न। हिकु ॾींहुं सत शेर अची वियो। तव्हां बि चईंदा आहियो मौत आयो त चवंदा आहिनि इहे रोज़ु चवंदा आहिनि विनाश त थिए ई नथो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो हिकु ॾींहुं विनाश त ज़रूरु थियणो आहे न, विनाश त। उन्हनि जी पोइ कहानी ठाहे छॾी अथनि। ॾिसी जो शेर आहे कहानी आहे न, इहा असांजे मथां आहे। असां सभिनि खे चवंदा आहियूं हिकु ॾींहुं विनाश त अची वेंदो। बेहद जो बाप चवंदा आहिनि उन्हनि जो दोष न आहे। कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो। 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे न। बाबा त ॾाढो बार चवंदा आहिनि इहे बि तव्हां बि लिखंदा रहो। 5000 वर्ष पहिरियों बि हूबहू ईअं म्यूज़ियम खोलियो हुयो। भारत में देवी देवता धर्म जी स्थापना करण जे लाइ 5000 वर्ष पहिरियों बि ईअं म्यूज़ियम खोलियो हुयो। हिकदमि क्लियर लिखो त अची करे सम्झनि। बाबा आयो आहे, बाप जो वरसो आहे, ही स्वर्ग जी बादशाही। भारत स्वर्ग हुयो न, पहिरियों नई दुनिया में नयो भारत हेवन हुयो, हेवन सो हेल। हाणे ॾाढा वॾा बेहद जो ड्रामो आहे। सभिनि इन में सभु पाठधारी आहिनि। बाबा चवनि था इहे ॾाढो बेहद जो वॾो ड्रामो आहे। हिन में सभु पाठधारी आहिनि। 84 जन्मनि जो पाठ वॼाए हाणे पोइ असांखे वापसि वञिणो आहे। पहिरियों असां मालिक हुआसीं, पोइ हाणे कंगाल थिया आहियूं। हाणे पोइ बाबा जी मथे हली करे असां वरी खां मालिक ठहूं था। तव्हां ॼाणंदा आहियो असां श्रीमत ते कल्प भारत खे स्वर्ग ठाहींदा आहियूं। पावन बि ज़रूरु ठहिणो आहे। पावन ठहिण जे कारण अत्याचार थींदा आहिनि। बाबा ॿारनि खे सम्झाईंदा त ॾाढो आहिनि, पोइ बि ॿाहिरि वञण सां बेसम्झ थी वेंदा आहिनि।
आश्चर्यवत सुनंती कथंती ज्ञान ॾींदा आहिनि। ओहो मम माया वैसे जो वैसो ई ठही वेंदा आहिनि, ॿियो ई बदतर ठही वेंदा आहिनि। काम विकार में फसिया ऐं इहे किरिया। शिव बाबा हिन भारत खे शिवालय ठाहींदा आहिनि त ॿारनि खे बि पुरुषार्थ करिणो खपे। इहे बेहद जो बाप ॾाढो मिठो बाबा आहे न असांजो। अगरि सभिनि खे पतो पइजी वञे त ढेर जा ढेर अची वञनि, पढ़ाई हली न सघे। पढ़ाई में त एकांत खपे। ॾिसो पहिरियों पहिरियों बाबा जे ज्ञान में एॾा न ईंदा हुया, तॾहिं त ज्ञान जो मनन चिंतन करे असांजे लाइ एॾो मक्खन तयारु करे रखियो अथनि। हाणे त केॾा ढेर ॿार ईंदा आहिनि न, हाणे त केॾी सेवा। हाणे उहो मनन चिंतन जे लाइ ॿारनि खे टाइम न मिलंदो आहे। त जेको पहिरों जो खज़ानो आहे उहो ॿुधो पढ़ो ऐं सम्झो। सुबुह जो केतिरी शांती रहंदी आहे। असां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा आहियूं। यादि जे सवाइ विक्रम विनाश कीअं थींदा, इहे ई फुरनो लॻो रहे। हाणे पतित कंगाल ठही विया आहियूं, पोइ पावन सिताज कीअं ठहूं, इहे ई फुरनो लॻल रहे सॼो ॾींहुं की असांखे पावन सिरताज ठहिणो आहे। बाप त बिल्कुलु सहज ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। हंगामो त थींदो, जेतिरो ॿाहिरि हंगामो हुजे ओतिरो अंदरि शांती, जीअं सागर मिसल। हिन में डिॼण जी ॻाल्हि कोन्हे। बाप त बिल्कुलु साधारण आहे। ड्रेस आदि सभु उहो ई आहे, कुझु बि फ़र्क़ु न आहे। सन्यासी त पोइ बि घर ॿार छॾे गहरू कफनी पाए वठंदा आहिनि। इन्हनि जी त उहो ई पहरवाइज़ आहे। सफ़ेद ड्रेस त सभु माण्हू बि पाईंदा आहिनि, सिर्फ़ु बाप प्रवेश कयईं, ॿियो कोई फ़र्क़ु न आहे। जीअं बाप ॿारनि खे प्यार सां संभालंदा आहिनि न, पालन पोषण कंदा आहिनि, उहे इहे बि कंदा आहिनि। कोई अहंकार जी ॻाल्हि न आहे। हीअं न की असां ज्ञानी आहियूं त असां इहे कमु न करे सघंदा आहियूं। हिन में कोई अहंकार जी ॻाल्हि न आहे। सादा जो बि पालना पोषणा करणी आहे, भई तव्हांजी घर गृहस्थी में ॿार आहिनि त तव्हांखे करिणो ई पवंदो आहे। लेकिन अगरि असांजी हुननि जी कोई ज़िमेवारी न आहे त फालतू फसणो बि न खपे न। हीअं न बाबा चवनि था पालना त करणी आहे त ॿियनि सभिनि खे बि पालूं वेही करे। बाबा चईंदा आहिनि घर गृहस्थी में रहंदे हुए जो असांखे पालना ॾियणी आहे, जो करिणो आहे उहो कमु त करिणो आहे, हुन में अहंकार न अचिणो खपे। पालन पोषण जो करिणो हो त करिणो ई आहे, लेकिन ज़्यादा झंझटनि में न फसो। बाबा जी हर ॻाल्हि खे न ॾाढी सोचे सम्झी करे धारणा में लाइणो आहे। बिल्कुलु साधारण हलंदा आहिनि। ब्रह्मा जे पंहिंजे यज्ञ में जो आहिनि त उन्हनि खे खाइण पीअण इहे सभु ॾियण, इहे सभु पालना आदि त करणी आहे न। बिल्कुलु साधारण बाबा हलंदा आहिनि न। बाक़ी रहण जे लाइ मकान त ठाहिणा ई आहिनि, उहे बि साधारण। तव्हांखे त बेहद जो बाप पढ़ाईंदा आहिनि। बाप त चिंबक आहे न, कमु आहे छा। ॿार पवित्र ठहींदा आहिनि, बचियूं त ॾाढो सुखु मिलंदो आहे। उहो त चई ॾींदा आहिनि कोई शक्ति आहे, परंतु शक्ति कंहिंखे चइबो आहे उहो बि सम्झंदा न आहिनि। ॿारनि खे पवित्र ठाहींदा आहिनि, बचियूं पवित्र ठहींदियूं त सुख बि त मिलंदो न। बाबा चईंदा आहिनि, उहो त चई ॾींदा आहिनि कि हिते कोई शक्ति आहे, परंतु शक्ति कंहिंखे चइबो आहे उहो बि सम्झंदा न आहिनि। सर्वशक्तिवान बाप आहे, उहो सभिनि खे अहिड़ो ठाहींदा आहिनि, परंतु सभु हिकु जहिड़ो त ठही न सघनि न। परंतु सभु हिकु जहिड़ो त ठही न सघनि त बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो जेतिरो तव्हां मूंखे यादि कंदा, जेतिरो तव्हांखे शक्ति मिलंदी, त बाबा त सभिनि खे हिकु जहिड़ो ई वरसो ॾींदा आहिनि, हिकु जहिड़ो ई ज्ञान ॾींदा आहिनि, हिकु जहिड़ो ई गुण ॾींदा आहिनि न। जो जेतिरो धारण करे सघे, त सभु हिकु जहिड़ा न ठही सघंदा आहिनि। पोइ त फीचर्स बि हिकु जहिड़ा थी वञनि। हिते आत्मा में जहिड़ो ज्ञान, जहिड़ा गुण, जहिड़ा शक्ति हूंदियूं आहिनि न, हुन अनुसार शरीर बि मिलंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि न, कर्मनि अनुसार ई ॿिए जन्म में ओड़ो शरीर ओड़ो ख़ानदान मिलंदो आहे। पद बि हिकु थी वञे, अगरि सभई हिकु जहिड़ा ठही वञनि त सभिनि में हिकु जहिड़ी धारणा थी वञे त
बाबा चईंदा आहिनि उहे ई फीचर्स मिलंदा रहंदा आहिनि, हिन में फ़र्क़ु न थी सघंदो आहे। केतिरी सम्झण ऐं धारण करण जी ॻाल्हियूं आहिनि। ऐं बाबा चईंदा आहिनि पोइ इहो त ड्रामो ठहियलु आहे, 84 जन्मनि में असांखे 84 फीचर्स मिलंदा आहिनि, उहो बि हिकु जो फीचर्स न मिले ॿिए सां जो कल्प पहिरियों मिलिया हुया उहे ई मिलंदा, उहे ई फीचर्स मिलंदा रहंदा आहिनि, हिन में फ़र्क़ु न थी सघंदो आहे। केतिरी सम्झण ऐं धारण करण जी ॻाल्हियूं आहिनि। विनाश त ज़रूरु थियणो ई आहे, विश्व में शांती हाणे त थी न सघंदी आहे, आपस में लड़ंदा रहंदा आहिनि, मौत त जीअं सभिनि जे सिर ते बीठो ई आहे। इन करे त बाबा चईंदा आहिनि सदा मूंखे यादि कंदा रहो, कॾहिं बि कंहिंजी शरीर छॾे सघंदो आहे। ड्रामा अनुसार हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना, बाक़ी धर्मनि जो विनाश थियणो ई आहे। एटॉमिक बॉम्ब्स बि ठाहींदा रहंदा आहिनि, नेचुरल क्लैमिटीज़ बि थींदी आहे न, वॾा वॾा पत्थर किरंदा, सभु मकान आदि टुटी पवंदा। केतिरो बि मज़बूत मकान ठाहियो, फाउंडेशन पक्को ठाहियो, परंतु रहणो त कुझु बि न आहे। बाबा चईंदा आहिनि नेचुरल क्लैमिटीज़ बि थींदियूं, बॉम्ब्स आदि बि ठाहींदा रहंदा आहिनि, वॾा वॾा पत्थर बि किरंदा, जो सभु मकान आदि टुटी पवंदा। भूकंप सां त थींदा, लेकिन मथां बि इहे वॾा वॾा पत्थर जीअं बर्फ़ जा किरंदा आहिनि, या मथां कोई चईंदा न कोई पत्थर थो अचे मथां, हीअं ॾेखारींदा आहिनि। केतिरो बि मज़बूत मकान हुजे, फाउंडेशन केतिरो बि पको हुजे, कुझु बि रहणो न आहे। उहे सम्झंदा आहिनि अर्थक्वेक में बि किरी न सघे, परंतु चईंदा आहिनि केतिरो बि करो, 100 मंज़िल ठाहियो, परंतु विनाश त ज़रूरु थियणो ई आहे। इहे तव्हांजा सभु मकान आदि किरणा ई आहिनि, इहे कुझु बि न रहंदो। तव्हां ॿार आया आहियो स्वर्ग जो वरसो पाइणु, विलायत में ॾिसो छा लॻो पियो आहे, इनखे रावण जी पॉम्प चइबो आहे। विलायत में ॾिसो छा लॻो पियो आहे, इनखे रावण जी पॉम्प चइबो आहे। माया चईंदी आहे असां बि घटि न आहियूं, हुते त तव्हांजा हीरे जवाहरातनि जा महल हूंदा, सोने जी सभु चीज़ूं हूंदियूं। हुते त ॿियो टियों मंज़िल ठाहिण जी बि ज़रूरत न आहे, ज़मीन ते बि ख़र्चो न लॻंदो आहे, सभु कुझु मौजूदु रहंदो आहे। हिन समय जो असां जेतिरो बाबा खां वरसो वठूं था ओतिरो ई असां उतां खणी सघंदासीं। आत्मा खे इच्छा बि न थींदी कि एॾो आहे त मां खणा, सभु कुझु मौजूदु आहे। त ॿारनि खे ॾाढो पुरुषार्थ करिणो खपे, सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। सुठा सुठा पंडा ठही ॿार ईंदा आहिनि रिफ्रेश थियण लाइ, इहे बि ड्रामा में नूंद आहे न, पोइ बि ईंदा। एतिरा सभु आया, पतो न इन्हनि सभिनि खे पोइ ॾिसंदमि या न ॾिसंदमि, इहे सभु ठहिरी सघंदा या न ठहिरी सघंदा। आया त ढेर जा ढेर, पोइ आशीर्वाद भागंती बि थी वेंदा आहिनि। लिखंदा आहिनि बाबा असां किरी वियासीं, अरे की कमाई सट करे छॾी, पोइ एतिरो ऊच चढ़ी न सघंदा आहिनि। इहा वॾे खां वॾी अवज्ञा आहे, जो ॿार विकार में किरी पवंदा आहिनि न, उहो माण्हू ऑर्डिनेंस कढंदा आहिनि, फलाणे टाइम ते कोई बि ॿाहिरि न निकिरे न त शूट करे छॾंदासीं। बाप बि चवंदा आहिनि विकार में वेंदव त शूट थी वेंदव। भॻवान जो हुकुम आहे न त ख़बरदार रहणो खपे असांखे। अॼुकल्ह गैस आदि जी अहिड़ी चीज़ निकितियूं आहिनि जो मनुष्य वेठे वेठे फट सां खलास थी वेंदो। इहे सभु ड्रामा में नूंद आहे न, छो जी पिछाड़ी में हॉस्पिटल आदि त रहंदा न, झटि आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठी वठंदी। दुख कलेश आदि सभु छुटिजी वेंदो, हुते कलेश आदि हूंदो न आहे। आत्मा स्वतंत्र आहे न, जंहिं समय ते आयु पूरी थी वेंदी त शरीर बि छॾे ॾींदा न, जंहिं समय जंहिंजी आयु पूरी थी वेंदी त उहो शरीर बि छॾे छॾंदा। हुते त काल हूंदो ई न आहे, रावण ई न आहे त पोइ काल किथां ईंदो। इहे रावण जा दूत आहिनि, भॻवान जा न आहिनि। बाबा चईंदा आहिनि हुते त आत्मा स्वतंत्र हूंदी आहे, हुते कलेश आदि हूंदो न। हिते दुख कलेश आदि केॾो हूंदो आहे, माण्हू हिकु बीमार थिए त घर में हा हुलो थी वेंदो आहे न।
त हुते कलेश आदि हूंदो न आहे, आत्मा त स्वतंत्र हूंदी आहे। जंहिं समय ते आयु पूरी थी त शरीर छॾे ॾींदी आहे न। हिते त तॾहिं त बाबा चईंदा आहिनि सभिनि खां सहज मौत आहे हार्ट अटैक जी, आयो ऐं वियो, न उनखे परेशानी थी न माण्हुनि खे परेशानी थी। हुते काल आदि हूंदो न आहे, रावण ई न आहे त काल पोइ काथां आयो। बाबा चईंदा आहिनि हुते रावण ई न आहे त काल आदि काथे थी वियो। इहे रावण जा दूत आहिनि जेका बि काल वग़ैरह, मतिलबु कि आत्मा खे आहे न हुन समय ॾाढी भोगना भोगणी पवंदी आहे। अलाए छा छा उहो ॾिसंदी आहे कि हा मां ईअं कयो ईअं कयो, त अंदरि अंदरि उहो पीड़ा थींदी आहे। भॻवानु न आहे, ईअं न कि भॻवानु हुनखे सज़ा थो ॾिए, त असांजा कीअं उहा कर्म साम्हूं ईंदा आहिनि त दुख थींदो आहे। भॻवान जा ॿार त ॾाढा प्यारा आहिनि, भॻवान जा ॿार त ॾाढा प्यारा आहिनि। बाप कॾहिं ॿारनि जो दुख सहन न करे सघंदा आहिनि। बाबा त कॾहिं बि पंहिंजे ॿारनि जो कोई बि प्रकार जो दुख सहन न करे सघंदा आहिनि। ड्रामा अनुसार कल्प जा 3 हिसा तव्हां सुख पाईंदा आहियो। बाप जो एतिरो सुख ॾींदा आहिनि, हुननि जी श्रीमत ते हलणो खपे न। इहे अंतिम जन्म आहे, बाबा चवनि था इहे अंतिम जन्म आहे। बाप चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रही इहे अंतिम जन्म पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। बाप चवनि था गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए इहे अंतिम जन्म पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। बाप जी यादि सां ई विक्रम विनाश थींदा रहंदा आहिनि। जन्म जन्मांतर जे पाप सिर ते आहिनि। बाप जी यादि सां ई असांजा जन्म जन्मांतर जा पाप किया, उहा जेका पाप आहिनि उहा भस्म थी वेंदा। बाप जी यादि सां ई असांखे पंहिंजा सभु विक्रमनि जो विनाश करिणो आहे। जन्म जन्मांतर जे पाप जो सिर ते चढ़ल आहिनि, उहो सभु विनाश करिणो आहे असांखे, उहो सभु विनाश करिणो आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ज़रूरु ठहिणो आहे। बाप आहे सर्वशक्तिवान अथॉरिटी, बाबा आहे सर्वशक्तिवान अथॉरिटी। जो बि शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि उन्हनि खे अथॉरिटी चइबो आहे न। हाणे दुनिया वारा चईंदा आहिनि लेकिन सर्वशक्तिवान अथॉरिटी त बाबा आहे। हाणे बाप चईंदा आहिनि सभिनि जी अथॉरिटी मां आहियां। इन ब्रह्मा द्वारा सभु शास्त्रनि जो सार अची करे मां ॿुधाईंदो आहियां। पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो त ई पाप नाश थींदो, न त कुझु बि करे वठो, सजा खाई करे पावन ठाहे करे सभिनि खे मथे वठी हलंदो। बाक़ी पाणी में सनानु करण सां पावन कीअं ठाहींदासीं छा? चुल्लू पाणी, थोरो सो पाणी चुल्लू पाणी हलंदा, थोरो सो पाणी चुल्लू पाणी हूंदो त उनखे बि तीर्थ सम्झी झटि सनानु करणु लॻी वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे तमो प्रधान निश्चय। पर बाबा एॾो दयालु त बि माण्हू उन चुल्लू कीचड़ वारे पाणी में बि सनानु कंदा आहिनि, त उन्हनि जी भावना ॾिसी करे बाबा उन्हनि खे बि उन समय कुझु न कुझु प्राप्ति कराईंदा आहिनि। लेकिन इहे तमो प्रधान निश्चय आहे, इहे तव्हांजो असांजो आहे सतो प्रधान निश्चय, कि बाप खे यादि करे ई असां पावन ठहींदासीं। बाप सम्झाईंदा आहिनि हिन में डिॼण जी कोई बि ॻाल्हि कोन्हे। दुनिया में जो बि ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, अगरि असां उन्हनि खे पंहिंजे माण्हू डिॼंदा आहिनि कि न हीअं कीअं, थोरो बि उन्हनि खे सम्झायो, लेकिन भक्ति मार्ग जी रस्मनि खे तोड़ण ऐं उन्हनि खे छॾण में बि माण्हुनि खे डपु थींदो आहे, न किथे असांजो कुझु बुरो न थी वञे। हिन करे बाबा चईंदा आहिनि हिन में डिॼण जी कोई ॻाल्हि कोन्हे। बाप जो सम्झाइनि था उन ते निश्चय रखी हलो त अवश्य तव्हां पावन थी वेंदा ऐं तव्हांखे स्वर्ग जी बादशाही बि मिली वेंदी। अच्छा, मीठे मीठे सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, भॻवान जो पवित्र ठहिण जो हुकुम ॾिनो अथई।
हुन जी कॾहिं बि अवज्ञा न करणी आहे। भॻवान जो असांखे पवित्र रहण जो हुकुम ॾिनो अथई, हुन जी अवज्ञा असांखे कॾहिं बि न करणी आहे। ॾाढो ॾाढो ख़बरदार रहणो आहे असांखे, ॾाढो ॾाढो ख़बरदार रहणो आहे असांखे। बाप दादा ॿिन्हिनि जी पालना जो रिटर्न छा ॾियणो आहे? पवित्र, संपूर्ण पवित्र। व्यर्थ संकल्प ई अपवित्रता आहिनि। व्यर्थ संकल्प ई असांजी मन बुद्धि खे टच न करे सघनि। एतिरी शुद्धता, एतिरी पवित्रता जो असांजे मन में सदा बाबा जी यादि रहे, बुद्धि सदा बाबा सां गॾु रहे, अर्थात बाबा जी सम्झ अनुसार ई असांजो हर संकल्प, बोल, कर्म थिए। ॿियो आहे ड्रामा जी भावी अटल ठहियलु आहे। उनखे ॼाणे करे सदा असांखे निश्चिंत रहणो आहे। ड्रामा जी भावी अटल ठहियलु आहे, उनखे ॼाणे करे सदा असांखे निश्चिंत रहणो आहे। विनाश खां पहिरियों सभिनि खे बाप जो पैगाम ॾियणो आहे। हाणे शिवरात्रि आई, हाणे त केॾा प्रोग्राम थियनि था, त असांखे पूरी कोशिशि करणी आहे कि हिन बार पूरी विश्व जी सर्व आत्माउनि खे कंहिं न कंहिं रीति सां बाप जो पैगाम मिली वञे। न केॾा दुखी परेशान आहिनि, सभिनि खे शांति, सुख, धैर्यता, शक्ति मिलंदी रहे। वरदान आहे ज्ञान अमृत सां प्यासी आत्माउनि जी प्यास बुझाए करे तृप्त करण वारा महान पुण्य आत्मा ठहूं। ज्ञान अमृत सां प्यासी आत्माउनि जी प्यास बुझाए करे तृप्त करण वारा पुण्य आत्मा ठहूं। कि प्यासी जी प्यास बुझाइण इहो महान पुण्य आहे। जीअं पाणी न मिले त प्यास सां तड़पदा आहिनि, ईअं ई ज्ञान अमृत न मिलण सां आत्माऊं दुख, अशांति में तड़पनि थियूं। जीअं पाणी न मिले त प्यास लॻंदी आहे न, तड़प थींदी आहे न। उहो ज्ञान न हुजण जे कारण आत्मा दुख, अशांति सां तड़पनि थियूं। सम्झ ई त न आहे न। हिकु त सम्झ आहे न, ॿियो माण्हू सम्झाए थो त हुनखे सम्झण जे लाइ उहो बुद्धि न आहे, निरअहंकारीपन न आहे, अहंकार आहे पंहिंजो। त उन्हनि खे ज्ञान अमृत ॾेई करे प्यास बुझाइण वारो ठहिणो आहे। कोई न बि ॿुधे त असांखे हुनजे लाइ ईअं न सोचणो आहे इहे त ॿुधे ई नथो, हिनजो कीअं कल्याण थींदो। असांखे हुनजे लाइ शुभकामना करणी आहे। सभिनि जो ई कल्याण थिए, सभिनि जो ई कल्याण थिए बसि। जीअं भोजन खाइण लाइ फुर्सत कढंदा आहियो, छो जी आवश्यकता आहे, ईअं ई पुण्य जो कार्य करण बि आवश्यकता आहे। इन करे इहे चांस वठिणो खपे, समय कढणो खपे, तॾहिं चईंदासीं महान पुण्य आत्मा। बाबा चवनि था इहे चांस वठो, ये चांस स्वयं ही वठो, समय कढो, तॾहिं चईंदासीं महान पुण्य आत्मा आहे। ये सभिनि खां वॾो पुण्य आहे। सभी आत्माउनि खे ज्ञान ॾेई करे उन्हनि खे दुख अशांति सां कढण जो कमु ई सभिनि खां वॾो पुण्य जो कमु आहे। स्लोगन आहे बीती खे बिंदी लॻाए करे हिम्मत सां अॻियां वधो त बाप जी मदद अवश्य मिलंदी। बीती खे बीती लॻाए, सभु ॻाल्हियुनि खे बीती लॻाए करे हिम्मत सां अॻियां वधो त बाप जी मदद अवश्य असांखे मिलंदी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।